एसएचओ गढ़ी खैरो फिदा हुसैन शेख की अगवाणी में मुख्तलिफ थानन जी पुलिस 12 मोबाइलन सां ॻोठ मंजूर खान बुलैदी ते चढ़ाई। पुलिस की अहिड़ी कार्रवाई खिलाफ ॻोठाणनि अब्दुल मजीद लांगाह, अब्दुल रशीद लांगाह, मोहरम अली ऐं यासीन लांगाह की अगवाणी में ॻोठ ॿाहिरां औरतनि ऐं ॿारनि सां गॾु एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन हवाले सां मुतासिर धुर एहतजाज कंदे ॿुधायो त गढ़ी खैरो पुलिस चादर ऐं चौदीवारी जो तकदुस पायमाल कंदे लांगाह बिरादरी जे घरनि में दाख़िल थी तलाशी बहाने औरतनि ऐं ॿारनि ते तशद्दुद बाद घरनि में मौजूद रोक रक़म, सोना ज़ेवर ऐं चौपायो माल मोबाइलनि में विझी खणी वई आहे। हुननि दाहींदे चयो आहे त पुलिस मस्जिद जे पेशे इमाम हाफ़िज़ मोहम्मद खैर बिरोही ऐं अब्दुल गनी लांगाह खे पिण गिरफ़्तार करे गुम करे छॾियो आहे। पुलिस कुछ ॾींहनि अॻु 14 सालनि जे मोहम्मद सालेह पुट दमसाज़ लांगाह खे मोटरसाइकिल चोरी करण जे इल्ज़ाम में गिरफ़्तार कयो, जंहिंजी आज़ादी लाइ वारसनि खां 12 लख रुपया घुर कया। रक़म पुलिस खे अदा न करण तां पुलिस मच्छरजी ॻोठ ते काह कई आहे। ॻोठाणनि आईजी सिंध, डीआईजी लाड़काणो ऐं एसएसपी जेकबाद खे इंसाफ़ जी अपील कई आहे।